सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। कमीना कैसा झेड़े जे इरादे सां बीठल आहे। मूसा अची वियो, इहा त पक आहे। हाणे रुगो इहा जांच करणी आहे त इहो मीर रुली केॾी महिल घर वापसि थो अचे। हुन करे असांखे मीर जे घर जे ॿाहिरां हली हुनजी घिटी में बीहणो आहे। ॿुध, ॿिया अमरा किथे आहिनि? वो मीर वारे घिटी में बीठा आहिनि, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे त मीर खे शक न पइजी वञे। रोज़ असां गॾु हूंदा आहियूं, इहो त मीर खे गुमान बि कोन हूंदो त असां हुनखे अॼु मारण जो पको बंदोबस्तु करे छॾियो आहे। अच मूंसां। पुट मूसा तो बि वागुन सां वेर विधो आहे, हाणे हूअ तोखे जीअरो छॾींदा? मारण वारी मुंहिंजे रब जी ज़ात आहे। जेकॾहिं मुंहिंजी हयाती कंहिं दुश्मन जे हथ में हुजे हा न त हिन महिल ताईं मारे मूंखे कबर में फिटी कंदा ऐं मुंहिंजा हॾा बि ॻरी वञनि हा। हीअ माई चवे थी त तव्हां सभिनि जी ज़िंदगी मुंहिंजी मुठ में आहे। तूं जे ॻाल्हाइण जी ज़रूरत हुई जो तो विच में अची बात खोलियो पंहिंजो। पुफी मां थकल आहियां। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जो जहिड़ो शुरू थी वियो न त मुंहिंजी निंड हराम थी वेंदी। पुट इहा ई ॻाल्हि मां हिन बेगीअ सां कंदो आहियां त थोरो वात ते काबू रख, पर हीअ वा जो खुले थी त बंदि ई नथी थिए। हा दा, मां त वॾो वात हणंदी आहियां, बाक़ी तूं जो वात त सिबियल आहे। तूं त असली ग़रीब गुगदा मां ॻाल्हाईंदो ई न आहे। मां खणी बस बाबा, हाणे बस। हे मां तोखे बाहू थो ॿधां, हाणे तूं ई खणी माठ कर। अबा मूं माठ कई, पर माई बेगुल भला कॾहिं बि माठ कोन कंदी। ॿुध 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 पुट मूसा, हे ॻाल्हाए तो हाणे मां बेगुल भला थी वियसि। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, जॾहिं तव्हां पाण में ॻाल्हायो था त पोइ मुंहिंजे ॻाल्हाइण ते पाबंदी छो? हाणे तव्हां सभिनी खे पूरी इजाज़त आहे। तव्हां दिलि ते पंहिंजो वात हणी वठो। हिन घर में तव्हां मूंखे सुकून सां त वेहण ई कोन ॾींदो। मां ई ॿाहिरि थो वञा। ओ बा मूसा, मां त सुम्हां थो, मूंखे ॿाहिरि सुम्हणो ई पवंदो छो त ॿियो कुझु रहियो ई कोन्हे। निंड करे सुठी ॻाल्हि आहे। निभागो कंहिं जाइ जो, हाणे छोकिरे खे भॼाए ॿई ॼणा आराम कंदा। का ज़रूरत न आहे, उथो वेहो त कयूं पूरो मुक़ाबलो। अमासा जी संगत जो ज़ोर पजी वियो आहे। ॾींहं ॿिनि में सजावल सां ॻाल्हियूं थींदियूं। बाबा, मूं पाण यही दुआऊं घुरियूं पई त तव्हांजे विच में ठा थी वञे। अमा इंशाअल्लाह तुंहिंजूं दुआऊं क़बूल पजी वेंदियूं। दुआऊं क़बूल तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां पाण में ठही वञो। हाली फ़िलहाल त ॻाल्हियूं पयूं हलनि। ठही वेंदासीं अमा, तूं टेंशन न वठ। तूं आराम कर, सुम्ही रह, मूंखे छॾे ॾे हाली। हा बाबा, तव्हां बि आराम कयो ऐं मां बि आराम थी कयां। मूं तोखे केतिरा दफ़ा चयो त अदा खे वठी अचिजां, पर तूं अदा खे कोन वठी आई। उतां किथे महिमान आयल आहे, सोटन सां गॾु वेही मानी खाधी। हाकिम दादी देर बि घणी थी वई, हुन करे मूं मुनासिब न सम्झो। मुनासिब न सम्झे या चाची तोखे रोके छॾियो? हाकिम दादी हिन वक़्तु निंड थी अचे, राति बि घणी थी आहे। इहे ॻाल्हियूं सुबुह जो बि थी सघनि थियूं। तूं राति जो रोज़ नटाए सुम्ही रहंदो आहीं, मुंहिंजी ॿुधी किथे थो? तुंहिंजी त ॿुधंदो आहियां, हाणे महिरबानी करे मूंखे आराम करण ॾे।
किथे हिननि कमीणनि मीर खे मारण जो प्रोग्राम त नाहे ठाहियो। मीर सॼी राति रुलायो अथई किथां बि दाह न थियो। खीसा खाली हुया यार। सोचम तो अॼु राति दाव हणंदासीं पर अलाए कहिड़ो निभाग हुयो। इन में का भलाई हुजे? थी सघे थो हिन में का भलाई हुजे। ख़ैर अॼु राति तुंहिंजी औताक ते तरसंदासीं। ठीकु आहे? आओ। रात जो इज्जतदार जे घर में गिरण सां तुंहिंजी ग़ैरत किथे मरी थी वञे। थोरो सोच। बेग़ैरत इंसान जेकॾहिं अध रात जो तुंहिंजे घर में मां या मीर गिड़ूं त तुंहिंजी दिलि तां छा गुज़रंदो? तो पंहिंजी ग़ैरत इज्जत ऐं ईमान चंद टकन ख़ातिर नवाब जे अॻियां विकिणी छॾियो आहे। हाणे तूं नवाब जे दर जो कुतो बणिजी चुको। बस बस ही पहिरियों आख़िरी मौक़ो तोखे ॾियां थो। लक्ष्य थो कयां जेकॾहिं ये चक्कर कंहिंजे घर में चाहो और जेकॾहिं घिटी में बि ॾिठो मां न त पूरो करे छॾींदुसि। हाणे वञ पंहिंजे पीर नवाब खे ॿुधाए त मूसा चयो आहे हिन ॻोठ में हाणे तुंहिंजे पालतू कुतनि जी का बि ज़रूरत कोन्हे। सोचा रायो पेर त कयां न पूरो मरंदे मूसा तूं मरंदे। हाणे मीर खां पहिरियां आशू तोखे मारे। कोप चांहि जो ठाहे ॾियां मुड़ुस खे त लही कोन वञी। हा अम्मा ही रात खां वठी कावड़ियल आहे। इहा कावड़ त भाई हिन जी अजाई आहे। तूं ई सोच जेकॾहिं सिजावल खे असां ॾींदासीं ज़हर त पोइ असांजो छा थींदो? चाची तूं छा थी सम्झी त अदा असांखे हिते इज़त सां रहण ॾींदो? फिलहाल त रहूं पिया, जॾहिं वक़्तु आयो न पोइ सोचींदासीं। जेॾीं अदा ऐं मूंसां जे विच में ॻाल्हियूं थियूं न त उनजी बंदूक सिधी तुंहिंजे सीने ते हूंदी। लाला किथे ही नओं ड्रामो असांखे गिची में त कोन पवंदो? कुझु बि कोन थींदो अम्मा, तूं ख़ौफ़ न कर। इहो मां तोखे ॿुधाए थी छॾियां लाला त अदा मुड़ण वारनि मां नाहे। मां सम्झो त मां कंहिं शींहं सां गॾु कमु पियो कयां, पर मूसा कई मूंखे चई तव्हां कुत्ता आहियो, कुत्ता, सभु जा सभु कुत्ता आहियो। हिते को बि शींहं न आहे। असां बेग़ैरत कमीना सभु जा सभु कुत्ता आहियूं। जंहिं छित जे हेठां रोलू कुत्ता रहंदा हुजनि उहे रहनि त भले रहनि, पर आशू हिते कोन रहंदो। आशू कोन मोटंदो बाबा साईं, छो
छो जो मूसा असां सां कम ई अहिड़ो कयो आहे। मरंदो इहो मूसा मरंदो। अचो। जेकर ॻाल्हियुनि में इहो ज़ाहिर थी पवे त वॾे जे घर मां सारा खे वठी मूसा ताईं पहुचाइण वारो मां आहियां, उहे छा थींदो? छा सजावल ख़ान मूंखे ज़िंदा न छॾींदो? गैरत जे मसइले में सजावल ख़ान वज़ीर खे बख़्श कोन कयो, पोइ मूंखे बख़्श कीअं थो करे सघे? जंहिं ॾींहुं बि ॻाल्हियूं थियूं उहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। मालिक साईं, तूं मूं सां रहम कजां। तूं ॼाणी थो त मुंहिंजी का बि बुरी नियत न हुई। हाकिमज़ादी खे मूंसां सां मिलाइणु चाहियां पियो, पर असुल धोखो त हाकिमज़ादी कयो आहे। हाकिमज़ादी कर ख़बर सलियो न अकबर तो नज़र अचे न लाला। बाबा साईं, अकबर चए पियो त मूंखे कमु आहे, उॾां वेंदुसि, बाक़ी लाला अञा घरां न आहे आयो। ॿिन्ही खे घुराए सजावल ख़ान, पाण में सलाह करे वरंदी ॾियो त पोइ मां वञी संगत खे तयारु करियां। रही तूं भली संगत खे वठी आ, उहो ॻाल्हियुनि लाइ जेको ॾींहुं रखनि मूंखे मंज़ूर आहे। सॼी संगत तव्हांजी औताक ते ई गॾु थींदी सजावल ख़ान। अखियुनि ते भले हलिया अचे। चङो सजावल ख़ान, हाणे मां हलंदुसि, तव्हां खां इजाज़त वठंदुसि त पोइ सलीम खे चओ त मूंखे दरिया ख़ान जी औताक ते छॾे अचे। सलीमा रहीम खे अॻु भरो कर, वारो कर। जेको तव्हांजो हुकुम। अचो रहीम। मरी वियो मूसा। निभाग कल मूंखे ॿधी खणी विया, अॼु वरी मूसा जो वारो आहे। सही चवंदो हो त जॾहिं असीं अकेला थींदासीं त नवाब ख़ान असांखे वारे वारे सां कुटींदो, पर हाणे ॾिसणो इहो आहे त निभागनि मूंखे वधीक मारियो या मूसा वधीक मार खाइणो। दादा आला जो सालू सालू, अरे नालो सालू तो आई तो मुझे सालू न अब आराम कर, खुदा जे वास्ते असां ते रहम कयो। सालमन ते रहम करण नवाब खान छॾे ॾिनो आ। सभ खां वॾो ज़ालिम त तूं आई नवाब खान। तूं छा तो चए निभागा? हां छा चई? चई छा तो? अबा माफ करे से, खुदा जे वास्ते माफ करे से, मरी पवंदो मो। मरे थो त मारनेस। ॿुधा त मूसा किथे आ? किथे आ मूसा? वयो वयो नवाब खान ताजी खबर पे से सूद न करे तो हजो वियो। भजी वियो कमीनो कहीं चाह जो भजी वियो। बोलियो आई नवाब खान, मूसा तो जण कढी भजण वारो ना है। बस अदा बस करे। तू माठ कर, गलाइण दे मुखे। ही भली मुझे मथा जुल्म करे, ही समझे तो ही असा मथा जुल्म कंदो ऐं असा लडो खणी हलिया वेंदास। पर बुद्धि छड़ नवाब खान, बुद्धि छड़। असा जो कब्रू हिन ही घर में ठाए सकी तो, पर असा के ता लडाए न तो सकी। ओए तमा सबनी जो कब्रू इन घर में ठाईंदुस, पर इन का पहिरियों मूसा जी कब्र ठाईंदुस। मूसा जी मारेगा खुदा जी पैसा संगे घर में जो कुटे वने। अरे छडियो मुके, अरे छडियो मुके चुप अज तो बचारे बच मुके खबर आ तुजी। सवेरे जे सही दवा साहब में थो बोला कुछ ही कर पई। हाने वो वियो आ, हाने बुतबरी थी वई आ। हे बात बंद करे पियो, बात बंद करे पियो। उनके जवाब ते जवाब, जवाब ते जवाब। अरे चंबे में मरी वने हमारा को बात जवाब दो ते जवाब दो त टिकट वठो वापस वणो। मापनी नवाब के मुंह ॾींदुसि। जेकॾहिं मूसा तोखे किथे बि मिले न बख्शल तो उनखे ॻोठ अचण न ॾिजाए। नवाब खान होश में न आहे, जे मूसा ॻोठ आयो त मारियो वेंदो। छा मीरे मूसा मरंदो? मरंदो त कोन, वॾो ज़िद्दी आहे।
ऐं वो जिद करे ॻोठ ज़रूर ईंदो। यकीन कर बख्शल जेकॾहिं मूंसां ॻोठ आयो त मारियो वेंदो। ऐं इहा ॻाल्हि तूं बहावल ऐं दरिया ख़ान खे वञी सम्झाए छॾ। ऐं हाणे तूं निकिरण कर, किथे तूं बि हथी कोन थी वञे। ठीकु आहे मीर, मां हलां। चाचा भाउर, असांजो वॾे में वॾो दुश्मन आहे नवाब, ऐं उहो हिनखे मौक़े जी ताड़ में आहे त असां कमज़ोर बणिजी वञूं ऐं उहो असांजो कमु तमामु करे छॾे। ऐं सजावल ख़ान जी दुश्मनी उहा वरी असांखे कमज़ोर करे विझंदी। उन करे चवां थो त सिजावल सां ठाह लाज़मी आहे। बाबा मूंसा सही पियो चवे, जेकॾहिं असांजी ॿिन्ही तरफ़े दुश्मनी हूंदी त हिकु न हिकु दुश्मन तोखे मारे न विझे। ठीकु आहे मूंसा, जेकी तुंहिंजी मर्ज़ी। जे तूं चवीं थो त असां सिजावल सां ठाह कयूं था, पोइ छा सिजावल असां सां गॾिजी नवाब ख़ान सां जहिड़ो कंदो? उन जी ज़रूरत नाहे चाचा, पर घटि में घटि असां सिजावल ख़ान जे तरफ़ खां मुतमिन त हूंदासीं। तव्हांखे त ख़बर आहे न, सिजावल ख़ान ठाह खां पोइ अंदरूनी वार असांजे मथां कॾहिं बि कोन कंदो। इहो नवाब ख़ान त हो ई नियत जो पलीत आहे, सिधो कोन विड़ी सघंदो आहे न, त पोइ ॿियनि जो सहारो वठंदो आहे, ॿिए जे कुल्हे ते बंदूक रखे विढ़ंदो आहे। पर छो चाचा, छो असां सिजावल ख़ान सां दुश्मनीअ जी बाहि ॿारे ऐं उन जी बाहि ते नवाब ख़ान खे हथ सेकण ॾियो? बाबा राज़ी आहे मूंसां, तोखे जेको सम्झे में अचे तूं वञी सजावल सां ॻाल्हियूं कर। राणी, ॻाल्हियुनि में चाचे बहावल जो हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं मां पंहिंजे मां ॻाल्हियूं कयां न त अॼु हिते चाचे बहावल वटि कोन अचां, पर चाचा बहावल मुंहिंजो वॾो आहे। पहिरियां चाचे बहावल जी इज़त, पोइ मुंहिंजी। पुट ये तुंहिंजा कुर्बान जो तूं इज़त करी थो। चाचा ख़ुदा कंदो त इहो ई कुर्ब सदाईं क़ाइमु रहंदो। आमीन। वाॾे डर ॿुधाए त छा पियो थिए? बचुल बाह भरी वई ॻोठ में। आशू आयो आहे, बाह बारे छॾी अथसि। ॾिसो त सही कीअं तो मोह ख़ुशि थिए। मूं तव्हांखे रोकियो हो न त मीर सां मिटी न कजो, पर मुंहिंजी हिकु बि न ॿुधव। हाणे इहा मिटी करे ॾेखारियो त मां तव्हांखे ॿिन्ही हथनि सां सलाम कयां। कयो? जेकॾहिं हिते मिटी न थी न त मां मीर सां भॼी वेंदसि। हा हे पोइ गेर कीअं थी हाणे? बचुल हिनखे सम्झा नैना भॻी ने उन जो लाश हथ असांखे आयो, पर ही थी भॼे। ॿुधा, हिनखे नवाब ख़ान ज़िंदा छॾींदो, ॿुधाईंसि। हा भली नवाब ख़ान असांखे कुही वञे, तोखे मिंट कोन कंदासीं त तूं अची असांखे छॾाए। इहे पहिरियां असांजी छोकिरी खे टीकरूं ॾेई हुनजो सिर खणाई, वरी हिन ग़रीब जे पोयां पई आई। हा अधी वॾी ग़लती कई, पहिरियां त तुंहिंजो सिर खणणु खपे। हा सही थी चए मूमल, पहिरियों हिन मोए जो सिर खणा ॾेडर जो। बस हाणे बस, घड़ी इहो मूंखे ॾेडर न चओ। मूंखे ईअं थो लॻे मां सच में ॾेडर थी वियां, जिथे तो पाणी ॾिसां उते टपा ॾींदो थो वतां। आहियां छा? मूं ॾेडर त आहे, सॼो ॾींहुं घर में ट्रा लाए ॾिनी अथई। वाछन में किरेन विझी तुंहिंजो वात चीरजे, बाक़ी लीमे जी तोसां जा नाहे। जेको असांखे कुतो ऐं पाण खे शींहं पियो सम्झे, किथे नज़र आई हुई? मीर खे मारण जे बजाए जेकॾहिं तव्हां हुकुम ॾियो आहे न त मूसा खे मार, त इहो बहितर आहे। माण्हू ई त माण्हू आहे, पोइ भले मूसा छो न हुजे। जेकॾहिं असां मूसा खे मारियो न त इहो सजावल ऐं बहावल ऐं उनजी पूरी संगत असांजे पोयां पइजी वेंदी। पोइ थी सघे थो त इहो मीर बि उन्हनि सां वञी गॾिजे। इन करे असां मीर खे मारे उनजो इल्ज़ाम मूसा खे हणी उनखे जेल मोकिलींदासीं। पोइ तूं छा थो सम्झी त मूसा वारी संगत छा कानून सां जहिड़ो कंदी? ॻाल्हि लख जी आहे बाबा साईं, पर मीर जा भाग भला जो घर में न हो। हाणे जेकॾहिं मूसा मीर खे ॿुधाईंदो न त पोइ बाबा साईं मीर बि होशियार थी वेंदो। मूसा मीर सां ॻाल्हाईंदो बि कोन्हे को, इन करे इहा ॻाल्हि मीर सां कंदो बि कोन्हे। मूसा इहो सम्झंदो त तव्हां मीर खे हमेशह जी
सट कुट करे छॾी ॾींदो। हाणे सरकार मीर खे डर ॾियणी पवंदी, छो त मीर खे हाणे ख़बर पइजी वई हूंदी त असां ई हुनजे घर में दाख़िल थिया आहियूं। सजावल ऐं मूसा जे ठाह थियण खां पहिरियां मां मूसा खे जेल में ॾिसण थो चाहियां। इन करे तव्हां कोशिशि कयो त हिन ठाह खां पहिरियां तव्हां मीर जो कमु तमामु करे छॾियो। जीअं ई मौक़ो ॾिनई न सरकार, त तव्हांखे ख़बर आहे फांसी हुनखे पूरो करे छॾींदो। कमीनो कंहिं जाइ जो पंहिंजी भेनरुनि जी इज़त जो बि नथो सोचे। हिकु तरफ़ बचुल ऐं मूमल असां खां माफ़ी वठण हिते थियूं अचनि, ऐं ॿी तरफ़ ही वरी माण्हू वठी असांजे घर ते मूं ते हमलो थो करे। अदा पोइ पक सम्झ, हिन वारे जहिड़ो करण न तोखे मारण जे इरादे सां आया हुआ। वापसि वञनि पिया त मूंसां हुननि जो अघु वरितो ऐं हाशू जे सीने ते बंदूक रखी हुनखे मारण पे चाहियो। तॾहिं इहो हाशू ऐं नवाब खान होश विञाए मूसा जे घर में घड़ी पिया। अदा मां त चवां थी तूं रईस वटि हली वञ ऐं हुनखां माफ़ियूं वठ, न त तोखे बि ज़िंदा कोन छॾींदे। वरी हाणे जेकॾहिं आउं नवाब खान खां वञी माफ़ी वठंदुसि न त मुंहिंजी उहा साॻी पुराणी लिज़त न रहंदी, ऐं नवाब खान जेॾी महिल बि चाहींदो न मूंखे पूरो करे सघे थो। अदा तोखे मारण जे लाइ त वतन था, हाणे तूं ॿुधाए हुननि खे कीअं मुंहुं ॾींदे? वरी उहो ॾींहुं जो त मूंखे कॾहिं मारे ई नथा सघनि। बाक़ी रात जो चोरी घर में घिड़ी मूंखे मारे मुंहिंजे खून जो केस मूसा जे मथां आणणु चाहींदा, जेको मां कॾहिं थियण कोन ॾींदुसि। अदा तूं आख़िर केस ताईं हुननि खां लिकंदे रहंदे, इन करे चवां थी वञी हुननि सां ठाह कर। वरी तूं परेशान न थी, मूंखे जी मुनासिब लॻो न मां थी कंदुसि, मालिक भलाई कंदो। जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे ज़हर ॾेई मारण जी कोशिश कंदी त छा उहो असांखे छॾे ॾींदो? चाची अदा असांखे तॾहिं मारींदो न जॾहिं हुनखे ख़बर पवंदी। मां चवां थी पंहिंजी ज़िद तां लही वञ, जे ज़िद तां न लहंदी न त मां वञी सजावल खे ॿुधाईंदसि। चाची हिन कम में मां अकेली न आहियां, लाला बि मूंसां गॾु आहे। जेकॾहिं तूं अदा खे ॿुधाईंदीअ न त अदा रुगो मूंखे कोन मारींदो पर मूंसां गॾु लाला खे बि मारींदो। ही छोरी त पंहिंजे भाउ जी दुश्मन थी पई आहे। अॼु पक थी त सारा जो सिर खाइण वारी बि ही आहे। हाकिमज़ादी जेको तूं सोची थी न इन जो नुक़सान सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांखे पहुचंदो। हे ॾिस मां तोखे हथ थी ॿधां त इन ज़िद तां लही वञ। असांजी दां पंहिंजे रब खे आहे, जेको उनखे फ़ैसिलो मंज़ूर हूंदो उहो ई असांजे लाइ कंदो। चाची मालिक साईं असां सां इंसाफ़ ज़रूर कंदो, पर जेको हिसाब किताब मुंहिंजो अदा ॾे रहियल आहे न उहो मां उन खां ज़रूर वठंदसि, कोई मां मरां या बचां। ये 9 रन माराईंदी, पाण सां गॾु लाला खे बि माराईंदी। हिन जो मक़सदु ई हिते इहो अचण जो त लाला खे मारायां। 9 किथों जी काॾो हिन रन में फासी ॾियासीं असां। मां त चवां थो ॻाल्हियुनि जी तारीख़ सुभाणे रखूं था। सिजावल राज़ी आहे, बाक़ी जेकर मूसा बावल खे मञाए आयो पोइ डर छा जी। चाचा बावल खे मूं राज़ी करे छॾियो आहे। हाणे जेका संगत जी सलाह, संगत बि इहो ई थी चाहे त सुभाणे तव्हांजे विच में ॻाल्हियूं थियणु खपनि। हा मूसा ईअं ई बहितर रहंदो। पोइ भला मूसा तूं छा थो चईं? ठीकु आहे रहीम, तूं भली अॼु वञी ॻाल्हाए सिजावल ख़ान सां। सुभाणे 10 बजे असां फ़ैसिले में पहुची वेंदासीं। ठीकु आहे मूसा, पोइ चओ भला बख्शल खे मूंखे सिजावल ख़ान वटि छॾे अचे। बख्शल यार खे छॾिया। पोइ भला हलूं बख्शल। 2 मिंट रही मैं दरिया खान सां थोरो अकेला में ॻाल्हाइणो आहे। सॼी संगत जे मुंहं ते ॻाल्हि कर न, या सनी कहिड़ी थो करी? मूसा या सनी न आहे, ज़रूरी कम आहे दरिया खान में। बख्शल छा दोस्तनि सां बि ॻाल्हि लिकाइण जहिड़ी आहे छा? दरिया खान के अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके अकेला में कबा आहिनि। कोन ॿुधाईंदो दुरू, पंहिंजे मुंहुं वठी वञीसि, वञी पुछा करीसि। उथ बख्शल, जंहिं ॻाल्हि में तूं राज़ी। हा बख्शल, ॾींहुं हाल न खेर था न? दरिया खान मूसा खे राति पाण वटि रहाइजो, सुबुह जो बहाल खे साण करे सिजावल वटि अचिजो ऐं मां बि उते हूंदुसि। तुंहिंजो मक़सदु त
दोस्तनि सां हा करे मूंसां फिरी वेंदो ऐं सुबुह जो कोन ईंदो इहे न दरिया कान ॻाल्हि इहा न आहे असुल मसलो ॿियो आहे उन करे अॼु राति मूंसां खे हितां छॾणु न घुर्जे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।